बडाणी वेझो गुबलो थाणे की हद ॻोठ मोहिब ख़ान जाफ़री में पुलिस की मुबैना चढ़ाई खिलाफ़ ॻोठणनि जो एहतजाज। उन हवाले से अस सां लाइन ते मौजूद है गुबलो मां सुहारो ख़ान बलोच। जी सुहारो ख़ान, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुबले थाणे जे हद में ॻोठ मोहिब जाफ़री में गुबलो पुलिस जे घरनि मथां मुबैना चढ़ाई करण ते घर धणनि सादिक जाफ़री, अरबिलो जाफ़री, शाहनवाज़ जाफ़री, लालज़ादी खातूं ऐं प्यारी खातूं ऐं ॿिनि जो चवणु हो त पुलिस बासरनि जे वांगर वांदे असांजे माण्हुनि मथां इंसी दाख़िल कई, असां खां पैसा तलब कया विया। पैसा न ॾियण जे सूरत में गुबलो पुलिस 3 मोबाइल साण करे बिला जवाज़ असांजे घर मथां चढ़ाई करे चादर ऐं चार दीवारी तक़सीद पैमाल करे औरतुनि ऐं ॿारनि मथां तशद्दुद करण बाद घर अंदर पयल 10 मण कणक, 2 पका, 2 सोलर प्लेट ऐं 2 बकरियूं ऐं ॿियूं सामान खणी वई आहे। हिननि एसएसपी कश्मीर अमजद अहमद शेख खे अपील कंदे चयो त गुबलो पुलिस खिलाफ़ नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे, खणी वयल सामान वापस करायो वञे, ॿिए सूरत में एसएसपी ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो। जी वॾी महिरबानी सुहारो ख़ान बलोच तफ़सील खां आगाह करण लाइ।